जंहिंजो नालो ग़ुलाम हैदर पमर आहे। हीअ असांजे मीरपुर ख़ासि जेको असांजे NGOs ऐं मैंगोज़ जो मिठड़ो शहर आहे। ग़ुलाम हैदर पमर अचे पियो ऐं मूंखे भिटाई सरकार जी वाई रागणी जोग मां पेश कंदो। जोड़ जुतीअ जस नाया छा साईं मुख़्तलिफ़ जेके सुर लिखिया आहिनि उन्हनि में असांजे सिंध जे सकाफ़तुनि जे हर हुनर ऐं हर फन जे बारे में पंहिंजे पंहिंजे शाह जी शाइरी पंहिंजे उन्हनि में ॻायो आहे। सॼे सिंध खे ॻायो आहे। आजियां करियो असांजो नोखेस उहो रागी जेको पहिरियों दफ़ो असांजे स्टेज ते अचे थो ग़ुलाम हैदर पमर ऐं रागणी जोग पेश कंदो भिटाई सरकार जी वाईअ सां। Allah